पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान ऐं सिंध के वॾे वज़ीर जे ज़राअत बाबति सलाहकार मंजूर हुसैन वसाण इमरान खान के मशवरो ॾींदे चयो आहे त खान साहब जी जेल भरियो तारीख़ त नाकाम थी वई आहे, हाणे हुनखे फाही लॻायो तारीख़ शुरू करणु घुरिजे। पंहिंजे बयान में मंजूर वसाण चयो त जेल भरियो तारीख़ असुल में इमरान खान, फराह खान ऐं बुज़दार बचायो तारीख़ आहे। जेल भरियो तारीख़ खां अॻु इमरान खान ऐं शेख रशीद चवंदा हुआ, सभिनी खां पहिरियां असां गिरफ़्तारियूं ॾींदासीं। गुज़िरियल ॾींहुं शेख रशीद साउरनि ॾांहुं वञण बजाए सनी घिटी मां भॼी घर रवानो थी वियो। मंजूर वसाण वधीक चयो त इमरान खान गिरफ़्तारी ॾियण बजाए पाण अदालत मां ज़मानत वठी टंग ते जाली पलेस्तर लॻराए लिकी वेठो आहे। मंजूर वसाण वधीक चयो त इमरान खान जंहिं मक़सद जे लाइ जेल भरियो तारीख़ शुरू कई, संदसि उहो मक़सद कॾहिं बि कामयाब न थींदो। कुछ कारकुननि खां सवाइ को बि गिरफ़्तारी ॾियण लाइ नाहे निकितो। जन अॻवाननि गिरफ़्तारियूं ॾिनियूं आहिनि, उहे हाणे ज़मानतनि जे लाइ दरख़्वास्तूं ॾेई रहिया आहिनि। मंजूर हुसैन वसाण इमरान खान खे मुखातिब थींदे वधीक चयो त खान साहब जेल भरियो तारीख़ अव्हां खां न थी सघंदी, हाणे अव्हां फाही लॻायो तारीख़ शुरू करियो। जामशोरो सिंध जे मज़ाहिया अदाकारनि अली गुल मल्लाह ऐं सोराब सुमरो सां ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। जामशोरो पुल वटां हादसो पेश आयो। ट्रालर अदाकारनि जी गाॾी खे पुठियां टकरायो, जंहिंजे नतीजे में अली गुल मल्लाह ऐं सोराब सुमरो मामूली ज़ख़्मी थिया, जॾहिं त संदन गाॾी तबाह थी वई। अली गुल मल्लाह ऐं सोराब सुमरो मूजिबि शो में शिरकत लाइ नवाबशाह पे वियासीं त हादसो पेश आयो। मामूली ज़ख़्म रसिया आहिनि। हादसे बाद मोटरवे पुलिस ट्रालर ड्राइवर खे हिरासत में वठी छॾियो। ॿिए पासे मज़ाहिया अदाकार असगर खोसो वाक़े वारे हंधि पहुची अली गुल ऐं सोराब सुमरे सां मुलाक़ात करे हादसे जा तफ़सील वरिता। अवामी मुस्लिम लीग के सरबराह ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अदलिया मथां दबाव विधो पियो वञे त उहो पंहिंजी आइनी ऐं क़ानूनी ज़िमेवारी अदा न करे। पंहिंजे ट्वीट में शेख रशीद चयो त उमेद आहे त ईंदड़ 10 ॾींहनि में सुप्रीम कोर्ट ॿुधाए छॾींदी त चूंडनि जी तारीख़ कहिड़े ॾींहुं ॾियणी आहे ऐं भञकड़ी ते कंहिंखे जेल में विझणो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चयो त घरू वज़ीर, दिफ़ा वज़ीर ऐं मरियम नवाज़ अदलिया खे तनक़ीद जो निशानो बणण खां अलावा फुल बेंच जो पिणु मुतालबो करे रहिया आहिनि। समूरी क़ौम सुप्रीम कोर्ट सां गॾु बीठल आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो त एपेक्स कमेटी चई रही आहे त मुल्क वधीक अदम इस्तेहकाम बर्दाश्त नथो करे सघे। हीअ अञा ताईं उहो नाहिनि ॿुधाए सघिया त चूंडनि जी तारीख़ केरु ॾींदो। शेख रशीद चयो त चाचे जी बचत जी दावा भाइटी जे 18 रुकनी शाहाना सिक्योरिटी स्क्वाड ते लागू नाहे। 13 पार्टियूं चूंडनि ऐं मुआशी इस्तेहकाम खां भॼी रहियूं आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ पीटीआई जे चेयरमैन इमरान खान चयो आहे त पीडीएम ऐं मरियम नवाज़ जा सुप्रीम कोर्ट जे जजिस ते हमला शर्मनाक आहिनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान ट्विटर ते जारी कयल बयान में चयो आहे त पीडीएम ऐं मरियम नवाज़ तरफ़ां सुप्रीम कोर्ट जे जजिस ते शर्मनाक हमला बाक़ाइदा मनसूबाबंदी तहत कया पिया वञनि। हुन चयो त उन्हनि हमलनि जो हिकिड़ो ई मक़सदु उहो आहे त हू हाणे चूंडनि खां फरार थियणु चाहिनि था, पोइ उन जे लाइ हुननि खे आइन जी भञकड़ी छो न करणी पए। पीडीएम जो सुप्रीम कोर्ट खे निशानो बणाइण सां वफ़ाक़ खे नुक़सान पहुचंदो। हीअ चाहिनि था त पाकिस्तान में जंग जो कानून लागू थी वञे। इमरान खान वधीक चयो त पीडीएम जे अॻवाननि असांखे चैलेंज कयो हो त जेकॾहिं चूंडूं चाहियो था त केपीके ऐं पंजाब असेंबली खे टोड़े ॾेखारियो। हुननि खे ख़बर आहे त हीअ चूंडूं नथा खटे सघनि। उन जे लाइ सुप्रीम कोर्ट जे जजिस खे बदनाम करे रहिया आहिनि ऐं आइन जी भञकड़ी लाइ तयारु आहिनि त जीअं चूंडूं न थी सघनि। सखर जे इलाइक़े बागरजी में हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में 3 धनारनि समेत 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में कोटिया वासी महिमान बि शामिल आहे। मारिजी वियलनि में कामरान घुमरो, बबलू घुमरो, रमज़ान ऐं कोटा मां महिमान थी आयल ख़लील शेख शामिल आहिनि। जन जा मरह अस्पताल मुंतक़िल किया विया आहिनि। ज़रियनि मूजिबि वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे। घुमरा बिरादरी जा सभई माण्हू अस्पताल पहुची विया आहिनि। ॿुधाए पियो वञे त वाक़िए बाद धुरियुनि में छिकताण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे।
सोबोदेरो खां ख़बर शामिल कयूं पिया। ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी खैरपुर मीर रोहिल खान खोसो पारां औरतनि ऐं ॿारनि ते तशद्दुद जे उनवान सां गवर्नमेंट डिग्री कॉलेज सोबोदेरो में सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में इंचार्ज वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल खैरपुर इंस्पेक्टर मानाज बोजदार, असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर खैरपुर जुल्फकार अली शेख, डीएसपी सोबोदेरो सईद अहमद भयो, सब इंस्पेक्टर वुमेन पुलिस स्टेशन खैरपुर रजिया फुलपोटो, चेयरमैन वुमेन राइट्स ऑर्गेनाइजेशन खैरपुर एडवोकेट काजी शकील अहमद, एसएचओ सोबोदेरो मोहम्मद सलीम दायो, सोशल एक्टिविटीज आसिफ कास्केली, सकीना जामड़ो, उस्ताद लालन चन्ना, शाहनवाज सुमरो, अलीबक शेख ऐं ॿियनि वॾे तादाद में औरतनि शहरनि इलाइक़े वासियुनि शिरकत कई। आयल महिमाननि खे एसएचओ सोबोदेरो मोहम्मद सलीम दायो सिंध जी सकाफ़त अजरक पाराया। मुक़र्ररनि चयो त समाज में औरत लाइ तालीम ज़रूरी आहे। पढ़ियल लिखियल औरत समाज लाइ बहितर कम कंदी ऐं ॿार जी बहितरीन परवरिश कंदी। औरतनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करण बजाए उन जा सबब ॾिसण घुर्जनि ऐं बराबरी वारो वर्ताव करण घुर्जे। तशद्दुद एक ज़हनी बीमारी आहे ऐं तालीम जे राज़ खे समझणो पवंदो। असांखे रोल मॉडल थियणो पवंदो ऐं पाण खे चेंज करणो पवंदो। जीअं ई सिस्टम चेंज थिए। इंस्पेक्टर सेल मैडम महनाज बोज़दार चयो त एसएसपी खैरपुर पंहिंजी ऑफिस में वुमेन ऐं चाइल्ड प्रोटेक्शन सेल जोड़ियो आहे ऐं उन जे कम ते औरतनि ॿारनि ते तशद्दुद करण खिलाफ़ ऐं नंढी उम्र में शादियूं कराइण कारोकारी जी कुदी रस्म खिलाफ़ असांजी टीम कम करे रही आहे। असां ज़िले खैरपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में सेमिनार करे आगाही मुहिम हलायूं पिया ऐं शऊर पैदा करण जी कोशिश कयूं पिया। उन सां गॾोगॾु ज़ाल मुड़ुस जे जहिड़नि तलाक, नंढनि ॿारनि जो ख़र्च न ॾियण जहिड़ा मसइला ऐं साइबर क्राइम जहिड़नि मसइलनि ते कमु कयूं पिया। रोडी वेझो सिंधु दरियाव जी कप ते क़ाइम जामिया मीरानी मस्जिद में हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हा जी विलादत बासआदत जी मुनासिबत सां प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें मेज़बान अलहयान मीरानी, उमर मीरानी, इम्तियाज़ मीरानी, अयाज़ मीरानी, शेर मीरानी, अदनान कारी आयल महिमाननि खे गुलनि जा हार पाराया। उन मौके ते मोहम्मद अदनान कादरी ऐं ॿियनि मौला हुसैन अलैहिस्सलाम जे शान में मुनक़द पढ़िया। प्रोग्राम दौरान मुफ्ती मोहम्मद इब्राहिम कादरी इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हा जो शान बयान कंदे चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर पंहिंजे जानियुनि जी कुर्बानी ॾेई इस्लाम जो झंडो बुलंद कयो, जंहिंजी लाज़वाल कुर्बानी त क़यामत यादि रखी वेंदी। आख़िर में इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हा जी विलादत बासआदत जो केक कटियो वियो। गंबट बरसा ॻोठ वॾा लाखा में कुछ बाअसर ॻोठाणनि सरकारी हाई स्कूल वॾा लाखा जी चौदीवारी खे हथ सां टोड़े पंहिंजे ज़ाती कमनि लाइ इस्तेमाल जे अंदर माल जो वाड़ो, ओताकू ऐं गैराज ठाहे छॾी आहे ऐं बाअसरनि स्कूल जे माहौल ख़राब करण में का बि कसर न छॾी आहे। जॾहिं त स्कूल जी चौदीवारी न हुजण करे हर रोज़ स्कूल मां चोरी मामूल बणिजी वई आहे ऐं कुछ ॾींहं पहिरियां स्कूल मां सोलर प्लेटूं, बैटरियूं ऐं पखा पिणु चोरी थी विया हुआ ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते स्कूल जो फर्नीचर पिणु चोरी थियण लॻो आहे। जॾहिं त चौदीवारी न हुजण करे ॾींहं ऐं राति स्कूल में रोलू कुतनि बि पंहिंजो आस्थानो बणाए छॾियो आहे ऐं कुतनि जे ख़ौफ़ खां अक्सर स्कूल जा ॿार स्कूल अचणु छॾे ॾिनो आहे ऐं काफ़ी स्कूल ईंदड़ पर्देदार नियाणियुनि बि स्कूल अचणु छॾे वियूं आहिनि ऐं तालीम तबाह थींदी पई वञे। हितां जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ॻोठाणनि सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह, डीईओ खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त खुदारा हाई स्कूल वॾा लाखा जी स्कूल जी चौदीवारी जल्द खां जल्द ठाराए ॾिनी वञे ऐं बाअसर ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वञे।